बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा साथियों, दोस्तों, ॿुधंदड़ो, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सर्दियुनि जी शाम जो सलाम। उमेद त क़बूल पवंदो। दोस्तों, कल्ह खां असां नओं किसो शुरू कयो आहे, वामिक ऐं अज़रा। हीउ अरबी किसो आहे जेको असां तव्हां दोस्तनि जे अॻियां पेश करे रहिया आहियूं। कल्ह उन जो पहिरियों पार्ट मूं बयानु कयो हो। मुंहिंजो अंदाज़ो आहे तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो। जिन दोस्तनि न ॿुधो आहे त अवल उहो पहिरियों पार्ट ॿुधनि, ऐं अॼु असां उनजो ॿियो पार्ट पेश करे रहिया आहियूं। अवल मां पहिरियों पार्ट जेको बयानु कयो हो उन जो थोरो तव्हांखे ॿुधाए वञा त अरब में यमन मुल्क, हिन महिल बि यमन नाले मुल्क आहे, उतां जो बादशाह अदल वारो, इंसाफ़ वारो, उन बादशाह खे हिकिड़ो पुटु हुयो, औलाद में वामिक नालो हुयुसि। जहिड़ो सूंहं में सीरत सुहिणो तहिड़ो सीरत में सुहिणो। बादशाह जो वली अहद हुयो, बादशाह हुनखे सभु इल्म सेखारिया। पोइ बादशाही शौक़ु शिकार उन जो कोॾियो हो, शिकार ते निकिरंदो हो। पंहिंजो ख़ासि दस्तो हूंदो हुयुसि ग़ुलामनि जो, ख़ासि ग़ुलाम हूंदा हुआ जेके हिन सां गॾु हलंदा। हिकिड़े ॾींहुं शिकार कंदे कंदे हिकिड़े बयाबान में अची पहुतो, हरणनि जे पोयां। हरण हिन खां भॼी विया। हे थकिजी पियो, उञ लॻसि, हेॾे होॾे ॾिठई, साम्हूं हुनखे कुझु तंबू ॾिसण में आया। सम्झई त के बदू हुन लॾाऊ माण्हू जेके माल जे गाह जे सांगे अची था रहनि। मायूं मर्द ॿार बचा ॾिठई परे खां त घुमनि पिया। हे घोड़े ते आयो, हिकिड़े तंबूअ जे अॻियां अची बीही ऐं सॾु करे चई त केरु आहे, मूंखे पाणी पियारे। अंदरां हिकिड़ी औरत निकिरी आई, पाणी जो वटो हथ में हुयुसि, हाणे वामक खे ॾिनई, पर वामक हुनखे जो ॾिठो त वामक खां उञ विसरी वियो। त अहिड़े बरपट में, अहिड़ी हालत में हिन अरब बदुनि वटि, जिन खे पंहिंजो घर घाट कोन्हे, अॼु हिते सुभाणे हुते, अहिड़ी जंहिंखे हूर चइजे त बि घटि आहे, परी चइजे त बि घटि आहे, इहा कीअं थी रहे। पाणी पीतई। अरबनि जी महिमान नवाज़ी उन बदुनि जी मशहूरु हूंदी आहे। हिनखे जो मुसाफ़िर सम्झुनि त हिनखे उन ई औरत चयो त साम्हूं ॿियो तंबू ॿुधायूंसि त जीअं असां वटि बेठक उताक थिए त ही महिमाननि जे लाइ हिनखे उते वठी आई। हिन जा मिट माइट आया, उन्हनि बि हिन जी ख़ैर आफ़त कई, पंहिंजे हाल सारो हिन जी ख़िदमत कई। ही हुनखे ॾिसे पियो, अचे वञे पई ॾिसे पियो। हिन जी दिलि न पई चए उतां वञण ते, पर हू बि महिमान नवाज़ी में मशहूरु आहे। हुननि हिनखे ज़ोर रखियो त तूं असांजी 3 ॾींहं महिमानी कर। हे पाण इहो चाहे पियो, पर मथी दिलि सां हुननि खे न कर पई कई। हुननि घणो ज़ोर रखियुसि, चई ठीकु आहे मां रहां। राति बि रहियो। हिन सां हुनजे माउ पीउ बि कचहरी कई। उहा जेका छोकिरी हुई, अज़रा नालो हुयुसि, उहा बि कंहिं कम बहाने आहे, जीअं मिसाल उहा बि अचे पई। हे रुॻो उनखे ॾिसे पियो। हिनखे इहो हुयो त मतिलबु हे हुन ॾे निहारे पियो, उहा ॻाल्हाए त बि ॾिसे। हिनखे इहो हुयो त माना हीअ ॼण मुंहिंजे उन सिक जी मोट मूंखे नथी, न मुंहं मां पखाए थी, न मुरके थी। राति गुज़ारे सुबुह जो ॼण हे नाउमेद थियो त माना मुंहिंजी दाल हिते न ॻरंदी, मूंखे उहा सिक वारो सॾु, उहो मोट नथी मिले। हे उथियो, तयारु थियो त मां वञा थो।
हुननि चयसि रह, चई न बसि मां वञा। मायूस थी वई मोटियो। हिनखे इहो हुयो त जीअं मां अखियुनि जो इशारा पियो कयां, अखियुनि जी ॿोली पियो, त हाणे उहो बि सम्झंदी हूंदी मूंखे उहा मोट ॾे। हुनखे बि हुई, पर हिकिड़ो औरताणो हिजाब, जेको औरताणो हया, उन जे करे उहे ॼण उनजो इज़हार न पई करे। मोटी महल में आयो, मज़ो न पियो अचेसि। होॾां हुन अज़रा सां पोइ असांजी हालत। पोइ हिन जा मिट माइट हाणे ज़ारा लाॾा हुया, तजुर्बा थियल आहे हुननि जा, सियाणा सेबता हुया, उहे सम्झी विया सुर खे। पोइ धीउ खे सम्झाइनि त बेवकूफ़ न थी, काथे हू काथे असां, हू महलनि वारो, असां ॾिसी थी पट ते सुम्हण वारा आहियूं। इहो जोड़ ठहंदो कोन, इहो कोन्हे, बेकुल न थी, पाण ते कंट्रोल कर। पर वस्त पंहिंजो कोन्हे। ओॾां शहज़ादे सां बि उहा साॻी हालत हुजे, शिकार विसरी आहे, हर शइ विसरी वई, दोस्त यार छॾे ॾिनई, खाइण पीअण घटाए वियो, ख़ुशियूं ख़तम थी वयूं, ॿाहिरि निकिरणो ख़तम थी वियो। रुॻो इहा सोच हुजेसि। कुझु ॾींहं रखी वरी दिलि में इरादो कई त भला वरी इन बहाने सां, शिकार जे बहाने सां भला वरी वञा। शिकार जो ऐलान कई, नौकर चाकर ख़ुशि थिया त बणाए यको ॿाहिरि न पियो निकिरे, भला हाणे हलंदो तबियत मट थींदसि। निकितो शिकार ते। हिनखे ॿियो शिकार त करिणो ई कोन हो, वञिणो ई ओॾे हो, सिधो रुखो अथई उतां जो। नौकरनि चाकरनि खे ओर ते बीहारे पाण अॻिते हुननि जे तंबूअ ॾे वियो। कुआरियो त खुटको इहो हुउसि त लाॾा हुन मथां लॾे विया हुजनि, पर ॾिठई त न बिना तंबू लॻा पिया आहिनि, ख़ुशि थियो ॾाढो। जीअं थोरो अॻिते हलियो त अज़रा बि का इंतज़ार में ही, उन जी नज़र पइजी वियसि। उन जो हिनखे ॾिठो त तकड़ी तकड़ी हिन ॾे आई, हिक ॿिए खे मयारूं ॾियनि त तो मुंहिंजो क़दुरु कोन कयो, तो मूंखे उहा मोट कान ॾिनी, उन जे करे मां तव्हां वटि 3 ॾींहंनि जी जाइ ते हिकिड़ो ॾींहुं टिपियुसि, अॼु बि वरी तुंहिंजे करे आयो। हुन हाणे हिनखे मोट ॾिनी। छोकिरी चयसि त तूं मुंहिंजे माउ पीउ खे चयो त असां पाण में शादी कई। हाणे हिनखे पक ई त जेको आहे सो हाणे असांजी शादी थींदी, मुंहिंजो हीउ पंधु सजायो थी। पर अलाह ताला जा त पंहिंजा कम आहिनि, पंहिंजूं हिकमतूं पाण थो ॼाणे। यमन सां गॾु मिस्र जो मुल्क हुयो, मिस्र ऐं शाम जो मुल्क। उतां जो जेको बादशाह हो, उन जी यमन जे मुल्क सां झड़पूं पियूं हलंदियूं, दुश्मन मुल्क हुयो। सो जंहिं ॾींहुं शहज़ादो हिते अची पहुतो, उन ॾींहुं उहे बि पंहिंजूं फ़ौजूं काहे यमन जी हद टपी ऐं यमन में आया। ॾाढी फुरलुट कयनि, लश्कर अॻिते वधियो, अची हिते पहुतो बयाबान में। हिते शहज़ादे जा नौकर चाकर जेके पासे ते बीठा, उन्हनि खे घड़ी काबू कयनि, उन्हनि खां पुछियुनि, उन्हनि ॿुधाइनि त असां पंहिंजे शहज़ादे सां आया आहियूं। शहज़ादो हेॾे तंबुनि में आहे, असां शहज़ादे जे इंतज़ार में। हुननि खे जो ख़बर पई अची तंबुनि में ॻोल्हियुनि हेॾे होॾे, शहज़ादो हिननि खे हथ अची वियो। शहज़ादे खे खणी क़ैद कयनि, ज़ंजीरनि में जकड़ियुनि शहज़ादे खे, ॻिचीअ में ज़ंजीरनि जा तोक विधनि। बसि चयनि त हाणे जंग नाहे करणी, बसि हाणे बादशाह जो पुटु क़ैद कयो अथऊं, हाणे बादशाह खे जहिड़ा शर्त चवंदासीं मञींदो, जंग करण जी ज़रूरत न आहे। ईअं सम्झ ॼण जंग फतेह कईसीं, बिना जंग जे जंग फतेह कई। पंहिंजो लश्कर मोटाइनि, शहज़ादे खे क़ैदी करे वठी आया। उते मिस्र में वञी पुतां जो जेको बादशाह हुयो, उन बादशाह पंहिंजो शाही बाग हुयुसि, उन बाग में शहज़ादे खे क़ैद कयो, नज़र बंदि कई। हाणे उते ज़ंजीर बंजीर कोन हुयसि, बाक़ी नज़र बंदि कई। ॿाहिरि पहिरो हुजे त माना ॿाहिरि केॾे बि न निकिरे, उते बाग में उते फिरे कोन। क़ैद त वरी बि क़ैद आहे, माइट बि यादि पिया अचनि, अज़रा बि यादि पई अचेसि। दिलि में पियो थिएसि त बणा केॾो त मुंहिंजो कमु ठही आयो हुई, ओचितो अलाए छा मां छा थी वियो। उन मिस्र जे बादशाह जी धीअ ही, सिकील जी धीअ हुअसि, सलमा नालो हुयुसि, बादशाह जी धीअ ही, सुहिणी सेबती। उहा पंहिंजे सहेलियुनि सां हिकिड़े ॾींहुं घुमंदे घुमंदे इन बाग में आई। बाग में घुमंदे घुमंदे ओचितो हिन ते नज़र पइजी वियसि। पुछा कई, ॿाननि चयसि त हे यमन जे बादशाह जो पुटु आहे, क़ैदी आहे, तुंहिंजे पीउ क़ैद कयो। हिन बि कंहिं बानीअ खां पुछियो, बानीअ ॿुधायसि त हीअ हितां जे बादशाह जी धीअ आहे। शहज़ादी खे ॾाढो पसंदि अची वियो।
शहज़ादी चाहियो त जेकर मां बाबे खे राज़ी कयां त मां हिन सां शादी कयां, छो जो हे बि बादशाह जो पुटु आहे। पर इहो आहे त दुश्मन मुल्क जो हुयो त शहज़ादी ॼण दिलि जले पीउ खे न पई चई सघे। घर मोटी आई शहज़ादी जो आराम सुकून फिटी वियो। 2-3 ॾींहं शहज़ादी जी इहा हालत रही। पोइ शहज़ादीअ जी हाल भाइण हिकिड़ी दाई हुई, उन अची शहज़ादी खां पुछियो, उन दम दिलासा ॾिनसि, एतबार ॾिनईसि त ॻाल्हि ॻुझी रहंदी। उन सां ॻाल्हि कई त मूंसां हे मसइलो आहे, मां ॾिसी आई आहियां शहज़ादो, हाणे चवां थी जेकर हिन सां शादी। पोइ दाई बि आई शहज़ादे वटि, पर शहज़ादे हुनखे चयो त मां कैदी आहियां, तव्हां बादशाह आहियो, इहो जोड़ किथां ठहंदो। मतिलबु हुन ॼण अणसिधी तरह न कर कई। ताई अची हवाल ॾिनसि, शहज़ादी अञा गमगीन थी वई। इते शहज़ादीअ जी माउ जेका आई उनखे महसूसु थियो त शहज़ादीअ सां हालत आहे। दाईअ खां पुछईं, दाई सॼो हाल हवाल ॾिनसि त हे मसइलो, जंहिंजे करे तुंहिंजी धीउ जो हाल हे थियो। राणी दिलि में ख़्यालु कयो त हू बि शहज़ादो आहे त खणी दुश्मन मुल्क जो, हीअ बि शहज़ादी आहे, जेकॾहिं हिननि जी शादी थिए त सुठी ॻाल्हि आहे। मां पंहिंजे मुड़ुस खे चवां थी अॼु धीउ थी वञे, ऐं वॾी ॻाल्हि जेकॾहिं हिननि जी शादी थी पवंदी त असांजूं जेके दुश्मनियूं आहिनि, ॿिन्ही मुल्कनि जूं जेके दुश्मनियूं आहिनि, वॾी ॻाल्हि इहा आहे त उहे दुश्मनियूं बि असां इन ॿिन्ही मुल्कनि जूं इन शादीअ जे करे ख़तमु थी वेंदियूं। छो जो हे वली अहद अॻिते हली हिनखे ई बादशाही संभालणी आहे यमन जी, त असांजूं ॼण जेके दुश्मनियूं आहिनि उहे दुश्मनियूं असांजूं ख़तमु थी वेंदियूं। त हिन इहो इरादो कयो त मां पंहिंजे मुड़ुस खे इन ॻाल्हि ते क़ाइल थी कयां, मुड़ुस खे सम्झायां थी त बणा धीउ वञे थी पई, ऐं जेकॾहिं धीउ खे बचाइणो आहे त धीउ जो अंगल ही आहे, ऐं अंगल बि छा आहे, कमु करिणो बि आहे, शरई हिसाब आहे, ॿार बि लाहिणो आहे, ॿार बि लाहिणो आहे। सो भला जे असांजी धीउ शहज़ादी आहे त घटि हू बि कोन्हे को, जहिड़ा असां आहियूं तहिड़ा हो आहिनि। आख़िर मौक़ियो ॾिसी राणी बादशाह सां उहा ॻाल्हि चोरी, पर जेका असुल हक़ीक़त हुई त माना हिन जी धीउ जी पसंदि हुई। धीउ ॾिठो उहा न ॿुधाईंसि मथां बणा काविड़जी। मुड़ुस खे ज़माने जे लिहाज़ खां चई त हाणे असांजी धीउ वॾी आहे, जवान थी आहे, ज़ाहिर आहे असां माउ पीउ आहियूं, असां ते ज़िमेवारी आहे त पंहिंजे न्याणीअ जो जेको आहे त ॿार लाहियूं। ऐं वरी हिननि ॾींहंनि में इतफ़ाक़ बि अहिड़ो थियो आहे जो पाड़ेसरी हिकिड़ो शहज़ादो असां ॿुधो आहे त हिते क़ैद थी आयो आहे। सो मां बि पुछा ॻाछा कराई आहे त सुहिणो सेबितो आहे, इख़लाक़ जो भलो आहे, इल्मु हर शइ अथसि। सो जहिड़ी असांजी धीउ आहे त अहिड़ो हू बि आहे। छो न हिननि जी शादी कयूं, शादी जे करे जो बंदोबस्तु जेकॾहिं कयूं त हे ॿई पाण बि ख़ुशि रहंदा, ऐं वॾो जेको असांखे फ़ाइदो पवंदो इहो त न्याणीअ जो ॿार त पंहिंजी जाइ ते लहंदो ऐं उनखे वर बि सुठो मिलंदो। पर जेको यमन जो बादशाह आहे, जेको शहज़ादे जो पीउ, जंहिंसां असांजी सालनि खां दुश्मनी थियूं हलनि, उहो बि थी सघे थो असांजो दोस्त थी पए, ऐं ॿई मुल्क जंग जहिड़े मां बि आज़ाद थी वेंदा। बादशाह खे इहा ॻाल्हि पसंदि आई, सही ॻाल्हि थी करे। राणी दाईअ खे ॿुधायो त मां बादशाह सां ॻाल्हि कई आहे, बादशाह राज़ी थियो आहे। दाई जो ॿुधो सो दाई भॻी वेठी शहज़ादी सलमा ॾे त उनखे ॿुधायां। दाई वई सो वञण सां उन्हनि खे ॾिनई मुबारकूं त हाणे ख़ुशि थी, उथ मानी बानी खा, सोग छॾ, वेंझ सेंझ भला कपिड़ा ॻठा पाए, बादशाह शादी ते राज़ी थियो। हिन खे ॿुधाए वरी भॻी शहज़ादो वामिक जेको नज़रबंद लॻो पियो उन वटि। उन खे वञी इहा ॻाल्हि ॿुधाई त बादशाह जेको आहे सो पंहिंजी धीउ जो संग तोखे ॾियण ते आमादा थियो आहे।
मां चए त तोसां इहा ॻाल्हि कयां, तूं भला इन में राज़ी आहीं? हिन चयसि त मां त आहियां कैदी, मां आहियां बेवस, मुंहिंजी त हिते मर्ज़ी हलंदी कान, न मर्ज़ी हलंदी न मुंहिंजो को अख़्तियार, बादशाह जे कंट्रोल में आहियां, बादशाह जीअं हुकुम कंदो मां तयारु आहियां, मूंखे कहिड़ी ताक़त आहे जो बादशाह जे हुकुम खे हिते न कर कयां, न मञां। हाणे ज़ाहिर में हे जवाबु ॾेई न पियो सघे, छो जो हिनखे त अज़रा सां शादी करणी हुई, अज़रा सां शादी करणी हुई, हिते बि ॾींहं राति उनखे पियो यादि करे, पर हाणे हुयो मुल्क परायो, कैदी हो हुतां जो, जेकॾहिं जवाबु ॾे त बादशाह ॾमिरजी माराए बि सघे पियो, वक़्त जी निज़ाकत ही, उन जे करे माना हिन विच वारी ॻाल्हि कई, न कर कई, न राज़ी थियो, पर मतिलबु राज़ी हुयो कोन, ऐं सिधी न कर बि न पियो करे। हाणे बादशाह पंहिंजो ज़हन तयारु कयो त शादी कराइणी आहे पंहिंजी धीउ जी सलमा सां। बादशाह हुकुम कयो त बाबा शहज़ादे खे नज़रबंदीअ मां आज़ादु कयो, क़ैद मां आज़ादु कयो ऐं वठी अचोसि महल में। बादशाह हुकुम थियो, हिनखे आज़ादु करे बादशाह जे महल में वठी आया, बादशाह हिनखे रहण जे लाइ महल में जाइ ॾिनी। बादशाह ॾाढो ख़ुशि हुजे, शादीअ जी तयारी जा हुकुम जारी थी विया, बाबा बंदोबस्तु कयो शादीअ जी तयारी जो, बादशाही शादी हुई, उन हिसाब सां शाही बंदोबस्तु थियण लॻा, ॾींहुं मुक़ररु थियो, आख़िर उहो ॾींहुं बि आयो, दस्तूर मूजिबि ॿिन्ही जी शादी थी, ॿिन्ही जी शादी थी। हाणे ॿई ज़ाल मुड़ुस जो थिया, पाण में गॾु गुज़ारण लॻा, पर वामक खां अज़रा विसरे न पई, वक़्त जी तक़ाज़ा ही, मुसलत हुई जो इनखे इहो संग निभाइणो पियो या माइटी निभाइणी पई। बाक़ी इहो आहे त हिन जे दिलि ते हुकुमरानी ॾियणु साॻी अज़रा जी, ॾींहं राति हिनखे ॾियणु यादि अज़रा ई, हुन सां खिली ॻाल्हाए पर ॼण दिलियूं न, बसि मिड़ई वक़्त खे जीअं धिकबो आहे अहिड़े हिसाब सां। हाणे बादशाह मिस्र जो, उन जे धीउ जी शादी थी यमन जे शहज़ादे सां, ग़रीबाणी शादी त कान हुई, शादी थी, शादीअ जा बंदोबस्त थिया, जशन वग़ैरह थिया, भर पासे में सभिनी खे ख़बर पई त वाह मिस्र जे बादशाह पंहिंजी धीउ यमन जे शहज़ादे खे ॾिनी आहे। वापारी काफ़िला बि हलंदा हुआ, जिन ॿुधी वरी आया ॿिए मुल्क में, हुते अची ॻाल्हि कयनि, ईअं ॻाल्हियुनि कंदे कंदे अज़रा जे बि कन ते ॻाल्हि पई त वामक जंहिं मूंखे हेॾा आसरा ॾिना हुआ, उमेदूं ॾिनियूं हुई, उन सलमा सां शादी कई। हाणे हालतुनि जी त हिनखे ख़बर न हुई त कहिड़ियुनि हालतुनि में हुनजी शादी थी आहे, पर हिन जो इहा ॻाल्हि ॿुधी त सलमा सां हसद बि थियुसि त मुंहिंजी जाइ ते हुन शादी कई आहे, पर पंहिंजे हाल खे पई ॾिसे, ग़रीबत खे, पंहिंजे माहौल खे ॾुख बि थिएसि पियो त बादशाह हू बि बादशाह, ही बि बादशाह, ज़ाहिर बादशाह बादशाहनि सां ई कंदा, ग़रीबनि सां केरु कंदो। छा थी मां करे सघां, पर हिन छा कयो जो हिकिड़ो ॾोरापे जो ख़त, ॾोरापे जो ख़त जंहिंमें मयारूं वाइदा जेके हिक ॿिए सां कया आहिनि, उहो सॼो ख़त कंहिं अटकल सां हिन वामक ॾे मोकिलियो, पर अटकल बि अहिड़ी त जीअं उते बि ख़बर पए न
त वामक जे कंहिं मिट माइट खत मोकिलियो। खत में वाइदा बि यादि ॾियारियईंसि, ॾोरापा बि ॾिनईंसि, ताना बि हयईंसि, जेका हिन जी हालत थी जुदाईअ में सॼो बयानु उन में कई। पंहिंजी बेवसी जो बयानु कई त ज़ाहिरा मां ग़रीब हुयसि। उहो खत वञी वामक खे मिलियो। वामक खत जो पढ़ियो, ॾाढो खत पढ़ी ऐं ईअं अफ़सोस में अची वियो, अरमान थियुसि ॾाढो। हाणे अज़रा जी मोहबत त हिन जी दिलि मां निकिती कान हुई। वरी जो खत मिलियुसि जंहिंमें हुन पंहिंजी हालत ॿुधायसि, ॾुख ॾोरापा ताना मेणा जेके थींदा आहिनि सिक में, उहे जो त ॼण हिन जी सिक अञा ताज़ी थी वई। हिन उन ई माण्हू जे हथार हिकिड़ो जवाबी खत लिखियो, जंहिंमें हुनखे कसम सां ख़ातिरी ॾिनई त मुंहिंजा वाइदा कूड़ा न हुआ। जेके मां तोसां वाइदा कया हुआ, मां पंहिंजे वाइदनि ते क़ाइमु। ऐं अॼु बि तूं भले सम्झ त ही ख़ुशि आहे, पर मां हरदम तोखे यादि पियो थो कयां, ऐं तुंहिंजे ॾिसण जी मूंखे उमेदु आहे, उन लाइ पियो थो सिक। तूं सम्झे थी त बादशाह जी धीअ सां हे ख़ुशि आहे, पर इहा सलमा सुबुह शाम मुंहिंजे आॾो मुंहिंजे पासे में आहे, त बि मां सही तरह अञा हिन जो मुंहुं न ॾिठो आहे। तूं छा थी सम्झी त को मां ख़ुशीअ सां कई आहे? तोखे ख़बर आहे मां कैदी आहियां, जीअं पखी पिंजरे में फाथल हुजे। हाणे आहे शिकारीअ जी मर्ज़ी, शिकारीअ जो बस त हुनखे कोई हुनजा खंभ पटे हुनखे आज़ादु करे, शिकारीअ जी मर्ज़ी आहे। सो मां बि हिते बेवस आहियां, जहिड़ो हुकुम मूंखे मिले थो तीअं ज़ाहिरी पियो थो कयां, पर दिलि त हिकिड़ी हूंदी आहे, उहा मुंहिंजी ईअं सम्झो त तो वटि ई आहे। ज़ाहिर में धार आहिनि, पर जे मुंहिंजी अखियुनि सां ॾिसंदीअ त परे न आहे। मूंखे अलाह में उमेदु आहे त जॾहिं का रब सड़ाई कई, मुंहिंजी क़िस्मत चङी थी ऐं रब पंहिंजी मेहर कई त मां तोसां ज़रूरु मिलंदुसि। तेसीं तो मां बि उमेदु थो रखां त मूंखे विसारींदीअ न। हाणे एतिरो मां तोखे ॿुधायो आहे, इन हूंदे बि जे तूं सम्झी त मां बेवफ़ा आहियां या मां तोसां नाजाइज़ी कई आहे, मां तुंहिंजो को क़सूरु कयो आहे, त पोइ मूंखे माफ़ कर। ऐं जॾहिं मिलण जो मौक़ो मिलियो त जेकॾहिं तूं सम्झे थी त मां तोखां कई आहे ख़ता, त मां रूबरू तोखां पंहिंजी ख़ता बख़्शाईंदुसि। इहो ख़त मोकिले। होॾां यमन में जिथां जो वामिको हुयो, हिन जो पीउ जेको बादशाह हो, उनखे बि ख़बर पई त मुंहिंजो पुटु क़ैद थी ऐं शाम मिस्र ॾे वियो आहे, उते क़ैद करे रखे अथनि। ॾाढो अफ़सोस थियुसि, हिकिड़ो पुटु वलीअत पर हाणे हो बि घटि मुल्क कोन हो जो बसि ईअं वञी ऐं जंग करे पुट खे छॾाए अचे। ज़ारा जंगनि लाइ बि संबतियूं कबियूं आहिनि, तयारियूं कबियूं आहिनि। पर कुझु ॾींहंनि खां पोइ हिनखे ख़बर पई त मुंहिंजे पुट जी मिस्र जे बादशाह पंहिंजे धीउ सां शादी कराई। इहा जो ख़बर पियसि त ॾाढो ख़ुशि थियो। हूअं हुयुसि त अलाए माराए छॾींदुसि या कीअं, हाणे ॾाढो ख़ुशि थियो त भला शादी जो पंहिंजे धीउ सां कराई अथईंसि, त ज़ाहिर आहे हाणे हिनखे रुतबो ॾिनो अथई, भला जहिड़ो त रहंदो। हिन बि हिकिड़ो ख़त ॾुख जो ऐं ख़ुशी शादीअ जी गॾियल, ॾुख ऐं ख़ुशीअ जो गॾियल ख़त शाम ऐं मिस्र जे बादशाह ॾे, जंहिं वटि वामिक हुयो, जंहिं क़ैद कयो हुयुसि, जंहिं पंहिंजे धीउ सां शादी कराए, हिन हिकिड़ो ख़त उन बादशाह ॾे मोकिलियो, हिन जे पीउ। उन ॾे ख़त लिखियईं। पहिरियों त ख़त में हुनजो खां शुक्रगुज़ारी कई त मुंहिंजे पुट खे जीअंदान मिली आहे, तो पंहिंजे धीउ जे लाइक़ु सम्झी ऐं पंहिंजी धीउ हिनखे ॾिनी आहे,
आख़िर में लिखियईंसि त हाणे भलाई करे मुंहिंजे पुट खे पंहिंजे कुंवार समेत मूं ॾे ॾियारे मोकिल। तूं पाण औलाद वारो आहे, ॼाणी थो त औलाद जी जुदाई छा आहे। असां बि हिते हुनजे सिक में आहियूं त हिननि खे हाणे हेॾी असां ॾे मोकिल त असां जेके हिन जी जुदाईअ में परेशान आहियूं हिनखे ॾिसूं, ॾिसी ख़ुशि थियूं। बादशाह खे जो ख़त मिलियो, यमन हुन मिस्र जे बादशाह खे जो ख़त मिलियो, माना हाणे उहे दुश्मनी ॼण ख़तमु थी वई। ज़ाल वारी ॻाल्हि यादि आयसि त बराबरि हाणे माइटी कईसीं। हाणे धमकियूं दौरापा न आहिनि, पर हाणे शुक्रगुज़ारी आहे ऐं इहो आहे त भाउ हाणे निभाइणो आहे त हाणे पंहिंजी धीउ खे बि मोकिले। मिसाल ॼण सिफ़ारतकारी ॼण कामयाबु वई। ख़त जो हुनखे मिलियो त बादशाह हुकुम ॾिनो त भाउ यमन ॾे वञण जी तयारी कयो। शहज़ादो यमन वञे, बंदोबस्त थी विया, ज़र ज़ेवर जवाहर क़ौम क़ीमती पोशाकूं शाही सामान बेशुमार बाना बानियूं ख़िदमतगार सभु तयारु थिया। उठ घोड़ा उन्हनि ते सामान सभु लदजी ऐं निकिता। माना ईअं सम्झ वॾो काफ़िलो, वॾो टोलो, पर हाणे जंगी लश्कर न हुयो, पर हुयो ॼण लश्कर निकितो पंहिंजे पीउ सां मिलण यमन मुल्क लाइ। शाम ऐं मिस्र जी जेका हद आहे उतां यमन ॾे वञण जे लाइ, यमन अरब मुल्क में हुयो उन दौर में, त हिननि जे ओॾे मुल्क में वञण जे लाइ हिननि खे समुंड मां टपणो, विच ते समुंड। बादशाही बंदोबस्तु थियल हो, अॻे हुते ॿेड़ियुनि जो बंदोबस्तु लॻो पियो। लश्कर जीअं हुते पहुतो, घोड़नि तां उठनि तां खचरनि तां माण्हू लथा, सामान लाथनि, ॿेड़ियूं अॻे तयारु लॻी पयूं। बादशाह हुकुम हुयो, सभु ॿेड़ियुनि में सुवार थिया। हाणे समुंड जो सफ़र त ज़ाहिर आहे उहो कोई कलाक सवाइ आहे, हिकिड़े ॾींहं जो न हूंदो आहे। हिकिड़ो ॾींहुं ऐं राति सुकून सां हिननि जो सफ़र हलियो। हिकिड़ो ॾींहुं ऐं हिकु राति सुकून सां हिननि जो सफ़र हलियो। पर ॿिए ॾींहं ते रब जी कुदरत ईअं अची थी, हवाए लॻी समुंड, हवाए लॻी ऐं घड़ी कान गुज़री त ककर बि आसमान ते गॾिजी विया। ककर कारूं भार, कारा ककर, हिते जेके ॿेड़ियूं हलाइनि पिया, हवा ऐं ककरनि जो रुख ॾिसी परेशान थी विया। उन्हनि जो तजुर्बो घड़ी कान गुज़री त मींहुं वसण लॻो, मींहुं तूफ़ान सां मींहुं, हवाए जो हुजे मथां मींहुं, तूफ़ान सां मींहुं ऐं हवा, उन जे करे वरी समुंड में बि लहरूं बाक़ाइदे तेज़ लहरूं थियण लॻियूं। ॿेड़ियूं बाक़ाइदे ईअं जीअं पनो हुजे पाणीअ ते, ईअं ॿेड़ियूं बसि ईअं छुड़कनि। नेठ हलंदे हलंदे लहरूं तेज़ हुजनि, सामुंडी तूफ़ान, मथां बरसाति, ॿेड़ियूं ऊंधियूं थी पई, ऊंधियूं थियूं ॿेड़ी भॼी पई, ॿेड़ियूं भॼी पयूं। हाणे साईं समुंड पाणी त वॾो हूंदो आहे, हुन में सभु तारूं त कोन हा, सो माण्हू वीचारा, सामान बि ॿियो ॿुॾी, माण्हू बि ॿुॾी विया। हर कंहिंखे पंहिंजे सिर जी, पर हाणे किनारो वेझो त कोन हो जो तरीअ माण्हू पहुचे। हर कंहिंखे पंहिंजे सिर जी, के गोता पिया खाइनि, के हथोड़ियूं पिया हणनि, हथाड़ियूं पिया हणनि। इन ई हाल में शहज़ादे वामक खे ॿेड़ियूं जो न भॻियूं त हुन मां हिकिड़ो तख़्तो भॻल हिनखे हथु लॻी, तख़्तो भॻल हिनखे हथु लॻी। ही तकिड़ो बांह हणी उन तख़्ते जे वेझो आयो, तख़्तो खणी काबू कईं। हाणे तख़्तो काबू करे उन तख़्ते जी टेक ते ईअं आस्ते आस्ते टुरकंदो वञे।
पोइ बि मौत जो भउ, अलाए किनारो अचे अलाए न अचे। रब खे बि यादि पे कई, रब खे बि यादि पे कई, पंहिंजे कमबख्ती खे बि यादि पियो करे त छा हुयुसि, छा सोचे घरां निकितो हुयुसि, वरी छा थियुसि, वञी कैदी थियुसि, वरी उते ॾिस रंग थिया, उतां जे बादशाह धीअ ॾिनी, वरी ॾिस त कीअं ख़ुशीअ सां वञा पियो पंहिंजे पीउ सां मिलण, वरी कुदरत जा रंग आहिनि, सॼो कमु हिते डावाडोल थी वियो। हिन महिल त साह बचाइण जी अची लॻी आहे। रब खे बि ॿाॾाई त रब साईं, जीअं अॻु में मुसीबतुनि खां बचायो थी, मूंखे बचाए, महिरबानी कर। इन ई हाल में हे वीचारो ॾींहुं ऐं राति सॼी गुज़ारण खां पोइ हाल थियसि सफ़ा बुछड़ा, हिकिड़े ॿेट जे किनारे ते वञी पहुतो। आयो ॿेट ते, ॿेट थींदो आहे माना समुंड में ई ॿेट हुयो, सुकी जो दड़ो हो, चढ़ियो ॿेट ते, हेॾे होॾे डुकियो, ॾिसे त सावक लॻी पई आहे ॿेट ते, ॿेट ते सावक, गुल, ॿूटा। हाणे जहिड़ी मुसीबत मां निकिरी आयो हो, मौत जो भउ, को भरवसो न त बचंदुसि, ऐं बाक़ाइदे फतकी फतकी त हिते जो पहुतो त ॼण ईअं पियो सम्झे त को दोज़ख मां निकिरी मां बिश्त में आयो। बुख लॻी हुयसि, जंगली मेवा हुया, उहे खाई हिन पेट भरियो। उते ई ॿेट ते ॾिठई चश्मो वहे पियो, उन चश्मे जो पाणी पीतई। समुंड जो पाणी त खारो थींदो आहे, माना यको उञारो, चश्मे जो पाणी पी ड्रव कयो। हाणे माना खाइण लाइ बि हुयुसि, पीअण लाइ बि हुयुसि, इन हाल में मतिलबु ॼण सभु सुख हुयुसि इन हाल में, पर माण्हू को हिनखे उते ॾिसण में न आहे। माण्हू माण्हू सां ठहंदो आहे, माण्हू हिनखे हुन ॿेट ते ॾिसण में न आहे। जेतिरो हेॾे होॾे हलियो, माण्हू हिनखे ॾिसण में न आहे। तव्हां त अची हिते ॿेट ते राति थी, वणनि जो हिकिड़ो घाटो झुकटो ॾिसी हिन छा कयो, पन पटे कख, पन कख मेड़े उते विछाए, ऐं हिन चयो त भला इन झुकटे में सुम्हां। सुम्हण जो इरादो करे थी लेटी, घड़ी कान गुज़री त हिन हिकिड़े पासे खां रोशनी ॾिठी, सोझरो ॾिठई। सोझरो जो ॾिठई त ख़ुशि थियो त सोझरो आहे त माण्हू हूंदा, थी सघे त को ॻोठु हुजे, के घरड़ा हुजनि, सोझरो त माण्हू सां ई थींदो आहे। हिन सुम्हणु छॾियो, उथियो, उन रोशनी वारे साइड ते हलण लॻो। चङो अॻिते वियो, सिधो वती हुन रोशनी वारे पासे जे, जीअं वेझो अचे त रोशनी वेझी, जीअं अॻिते हले त रोशनी वेझी। ईअं जॾहिं हुन रोशनी जे वेझो आयो, ॾिसे त ईअं चङे पंध ताईं गिलम विछाया पिया आहिनि, पासनि खां शमादान पिया था ॿरनि, शीशा, गिलास ऐं उम्दा ताम पिया आहिनि। सम्झे पियो त का दावत आहे, का मजलिस आहे। हेॾे होॾे ॾिठई त नंढे कद जा हिन माण्हू ॾिठा, नंढे कद जा, आम माण्हुनि खां कद हुननि जो नंढो, पर सुहिणा ॾाढा, सुहिणा ॾाढा। मर्द बि हुजनि, मायूं बि हुजनि, पोशाकूं बि हुननि खे अलाए कहिड़ी हिकिड़ी अजीब क़िस्म जूं पोशाकूं पातल। उन्हनि में हिन ॾिठो त हिकिड़ी माई हुई, उन खे उन्हनि सभिनी खां वधीक
हिकु त ख़ूबसूरत बि हुई, पर सभिनी खां भला कपिड़ा उन खे पातल। हिन अंदाज़ो लॻायो त इहा का हिननि जी राणी आहे, का चङी आहे हिननि जी। ऐं वरी ॾिठई त जेके बि मर्द माण्हू हुया, मर्द हुया, मायूं हुया, जेके बि, उहे सभु उनखे इज़त बि ॾियनि पिया। इन मां हिन अंदाज़ो लॻायो त पक इहा का राणी। ऐं जीअं उहा चए पई त हर को उन जे हुकुम सां हुकुम मञे पियो, वॼनि पिया। हिन दिलि में चयो त शक न आहे त ही हिन परियूं न आहिनि त वरी का अहिड़ी का ॿी मखलूक आहे, बाक़ी माण्हू त कोन। हुन राणी पे हुकुम हलाया त उन्हनि मां मायूं मर्द को किॾे पियो वञे, को किॾे पियो वञे, वरी मोटनि, वरी अची हुनखे का ॻाल्हि ॿुधाइनि, वरी उहा चवे न, माना ईअं हुनजे चवण सां कमकार पे कयनि, के किॾे के किॾे, ईअं ओचितो के परियूं अची उन्हनि मां मायूं, हे सम्झे पियो परियूं आहिनि, हिन वटि अची निकिती। हे जो बीठो हो त हिनखे बि उन्हनि ॾिसी वरितो। हिनखे जो ॾिसी वरितो न त आखिर हिनखे पकड़ियो, हिनखे पकड़े, हिन घणो छॾाइण जी कई, पर घणियूं हिनखे पकड़े सिधो पंहिंजे राणी वटि वठी आई, जेका हिन ॾिठी पई परे। उते जॾहिं हिनखे वठी वयूं त हिनखे हाणे उते मालूम थियो, ख़बर पियसि त हिन ॿेट में बराबरि परियूं आहिनि, हे परियूं रहंदियूं, ऐं उन जे करे को बि इंसान हिते न ईंदो आहे इन ॿेट में, छो जो रिहाइशी परियुनि जी आहे, त उन जे करे को इंसान न ईंदो। हाणे हे बि सायो करे त कोन आयो, हे बि वीचारो तुड़गंदो क़िस्मत खणी हिनखे हिते वठी आई। पर इहो आहे त लगातार समुंड में इहो पेर उलियो, वरी ॿेट ते हुयो पंहिंजे बुछड़नि हालनि में, पर हिन जी सूंहं त लिकण वारी कान हुई। राणी खे जे साम्हूं जो हिनखे वठी आया, राणी हिनखे ॾिठो, थोरे हिन जा बुछड़ा हाल हा, पर राणी हिनखे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी। हाल अहवाल हिन खां वठी राणी हुकुम ॾिनो त हिनखे वञो, वेंजारियोसि, वेंजारे सेंजारे साफ़ करे सुठा कपिड़ा हिनखे पाराए पोइ मूं वटि वठी अचो। अवा देरी कान थी, हुकुम जी तामील थी, वेंजारे सेंजारे हिनखे भला कपिड़ा पाराए हाणे बाक़ाइदे जवान शहज़ादो थी पियो, राणी वटि वठी आया। राणी वटि जो हिनखे वठी आया त हाणे राणी हिनखे पंहिंजे वेझो विहारियो, ऐं राणी हुकुम कयो त शराब ऐं ताम आणियो। राणी हुकुम ॾिनो शराब ऐं ताम, ऐं हुन सां गॾु चई त राग नाच बि शुरू कयो। राग नाच शुरू थी वियो, झुमरियूं पे लॻियूं, ॾाढा मज़ा थी विया, शराब जा दौर हलण लॻा। राणी पाण बि पई पई शहज़ादे खे प्यारी। घणी राति इन जशन में हली, महफ़िल ख़त्म तॾहिं थी जो सभु इहे पियंदे पियंदे नशे में उते जो उते सुम्हंदा विया। एॾो पीतो जो सभु को नशे में गाफ़िल थी उते उते सुम्हंदो। महफ़िल ख़त्म, सुबुह थियो, सिज चढ़ियो मथे, हिते शहज़ादे खे बि सुजाॻी थी। शहज़ादे जो अखि पटे, अड़े हे छा, न परियूं, न महफ़िल, न राणी, ही त साॻियो जग जंहिं ॿेट ते अची लथो हो ऐं घुमे पियो। राति जेको इहो जशन हुयो, जेके माण्हू हुया, जेके ताम हुया, जेके शयूं हुयूं,
को नाम निशान ही नहीं। सावक जा मैदान चौधारी ॾिसे पियो, हिते खुमार बि लथुसि। सोचण लॻो त मां राति हिन ई हंधि राणी वटि हुयुसि, ॾाढो ख़ुशि हुयुसि। न, इहो ख्वाबु न हो, इहो ख्वाबु न हो। न न न, पाण जे दिलि खे तसली ॾिनई त न, इहो ख्वाबु न हो। हल भला जे ख्वाबु न हो त पोइ इहो सॼो कारखानो वियो किथे? सॼो कारखानो पोइ इहो वियो किथे जे ख्वाबु न हो त? अहिड़ियूं हुन वीचारे सां हालतूं जो थियूं, ईअं वेही पंहिंजो वतन, पंहिंजा माइट, दोस्त, अज़रा सभु हिनखे यादि पवण लॻा। पंहिंजी हाल ते वीचारो रोअण लॻा। छा मुंहिंजी क़िस्मत आहे, ख़ुशी अचे थी वरी ओचितो अहिड़ो जान थी थो वञे। इन हाल में सॼो ॾींहुं हिनखे वेठे वेठे गुज़री। तव्हां त सिजु लथो वरी राति। दिलि में चवण लॻो त अलाए अॼु राति वरी छा थींदो, अलाए वरी छा ॾिसंदुसि। ईअं सुम्ही पियो, निंड अची वियसि। आधी राति खां पोइ ख्वाब में ॾिठई त अज़रा वटि वियो हां, उहा मिली आहे। ॾाढा ॾोरापा ॾिनईंसि जेके अॻ में ख़त में लिखिया आईंसि। सॼो पंहिंजे जुदाई वारो उहो सॼो अहवाल ॿुधाईंसि। वामक बि हुनखे कसम कयां पंहिंजी सचाई बयानु कईंसि, पंहिंजी पाण सां जेके हालतूं पेश आयूं हुअसि उहे सॼियूं हुनखे ॿुधाई। दम दिलासा ॾिनईंसि, परेशान न थी। ॿी कचहरी कयनि, तव्हांजो सुबुह थियो ऐं हिन जी अखि खुली, ख्वाब मां जागी। इन ख़्याल हिनखे ॾाढो बेआराम कयो। वतन बि यादि पियो अचेसि, अज़रा बि यादि पई अचेसि। चई त केसि ताईं हिते पियो हूंदुमि, कंहिंखे ख़बर ई कान पवंदी, मरी वेंदुसि ईअं कंहिं तरीक़े सां बणा हितां निकिरा, ॿेट मां निकिरा। आयो समुंड जे किनारे ते, ॿेट तां लही समुंड जे किनारे ते आयो त मन को ॿेड़ो ॾिसां, को माण्हू ॾिसां, का मदद थिए। ईअं वेठो हुजे पे निहारई, चहिराई पासा पे निहारई, ईअं ओचितो परे खां हिन ॾिठो हिकिड़ी ॿेड़ी आहे वञे थी। हथ खई मथे, ॿिया इशारा ॾेई पाण इशारा ॾिनई पंहिंजे लाइ त जीअं हो ॾिसनि त मां हिते बीठो आहियां, मूंखे इहो सॾे, इहो हमराह असांखे सॾे थो। भाग हिनजो भलो, ॿेड़ी वारनि बि हिनखे ॾिठो। ॿेड़ी वारनि बि जो हिनखे ॾिठो त भणा अकेलो माण्हू आहे, इहो सॾ पियो थो करे हिन ॿेट ते, सो ॿेड़ी बि खणी फेराइनि हिन ॾे आहे। ॾाढो ख़ुशि थियो, ॿेड़ी आई, ॿेड़ीअ जी कपर सां लॻी हिनखे खैर ॿेड़ीअ में चढ़ियो, पुछुनिसि हिते तूं कीअं, हिन सॼो पंहिंजो अहवालु ॿुधाए। हिन जो हाल जो ॿुधनि, हिन जो बयान जो ॿुधनि, सभिनी खे ॾाढो हिन ते क्यास आयो। ॿेड़ी बि अरबस्तान जे किनारे ॾेई पई वई, उतां यमन बि सवलो हो। ॿुधायो ॿेड़ी वारनि त यार असां वञूं हेॾां था, यमन कोन वेंदासीं पर तरफ़ इन ॾे था वञूं। ॾाढो ख़ुशि थियो, उमेद थियसि त हाणे जल्द वञी पंहिंजे वतन पहुचंदुसि, अबे अमा सां मिलंदुसि ऐं अज़रा खे बि ॾिसी ख़ुशी थींदुसि, ऐं अलाह कंदो त हाणे जेको आहे त अज़रा मूंखां जुदा न थी। हाणे अज़रा मिलेसि थी,
नथी मिलेसि, इहो सुभाणे बयानु कंदासीं।